अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। घणनि ॾींहंनि खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। ॻाल्हि कंदासीं स्पेसिफिक कंबर शदादकोट ज़िले जे तालुके शदादकोट जी। त तालुके शदादकोट हिनमहिल बिल्कुलु जेको आहे सियासी तौर ते लावारसी जो शिकार आहे ऐं उन खां अलावा जेको आहे म्यूनिसिपल इंतिज़ामिया आहे जेको आहे त जेको चूंडियल जेको चेयरमैन आहे यार मोहम्मद सूमरो ऐं MP अमीर नादिर ख़ान मक्सी जे विच में जेके उन्हनि जा जेके सियासी इख़्तिलाफ़ात जेके आहिनि ऐं जेके मामलात आहिनि उहो खणी फंड्स जे मामले ते हुजे या कमनि जे हवाले सां हुजे या खणी जेको आहे त पार्टी में जेको आहे त हिक ॿिए जा पेर कढण जे हवाले सां हुजे। पर इन सॼी जेका बि रसाकशी आहे इहो सॼे जेका मलमलाखड़ो आहे इन में जेको बि सफ़र करे पियो जेको मामला जेके थियनि पिया इन सभिनि जे हवाले सां जेको आहे त आम शहरी जेको हिते भोॻे पियो इन जो कंहिंखे बि कोई अहसासु कोन आहे। जे ॻाल्हि कंदासीं शदादकोट जे शहर जे रोडनि जी त स्पेसिफिक ॻाल्हि कंदासीं ख़ासि तौर ते जेको आम शहरी ऐं जेको आहे त आस पास में जेके ॻोठ आहिनि उतां खां जेके माण्हू रोज़ाने सवनि जी तादाद में जेके शहर में अची ख़रीदारी कनि था अचनि वञनि था उन में ख़ासि तौर ते गढ़ी खेर जेको रोड आहे टावरी शाह खां वठी जेको टेक्सटाइल मिल जेको पुराणी हूंदी हुई उन ताईं जेको रस्तो आहे उहो जेको आहे त इंतिहाई ख़तरनाक ऐं ख़राबु सूरत हाल में आहे। थोरी बि बरसाति थियण खां बाद में उते जेको आहे त निकिरणु महाल थी पवंदो आहे ऐं केतिरा ई भेरा जेको आहे त मोटरसाइकिल सवार जेके ख़वातीन औरतूं जेके उन सां गॾु हूंदियूं आहिनि स्लिप थियण जे करे उते हादसा बि पेश आया आहिनि। उन खां अलावा ॿियो बगो रोड आहे शदादकोट में उहो केतिरनि सालनि खां वठी जेको आहे त उहो पोइते पियल आहे। कमु न थियण जे करे उतां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उहे सख़्तु परेशानी में जेके वरितल आहिनि ऐं उन खां अलावा कुबोसिद खान रोड आहे उहो रोड जेको आहे गुज़िरियल काफ़ी सालनि खां वठी जेको आहे त इंतिज़ामिया ऐं जेको चूंडियल नुमाइंदनि जी जेको आहे अदम दिलचस्पी जे करे ऐं जेको आहे उनजी मालिकी न करण जे करे जेको उतां जा जेके माण्हू आहिनि ऐं ईंदड़ वेंदड़ जेके शहरी आहिनि उहे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था। न रुॻो सिर्फ़ु इहा ॻाल्हि एसि ताईं आहे पर उन खां अलावा जेके शहर में ऐं जेके ख़ासि रोड आहिनि ख़ासि घिटियूं आहिनि ऐं मोहल्ला आहिनि उते बि तरक़ियाती कम न थियण जे करे जेको आम शहरी आहे सख़्तु परेशान में वरितल आहे। ऐं उन खां अलावा बिजली जो मसइलो आहे 12-12 14-14 कलाक लोड शेडिंग आहे। को वाली वारस कोन्हे को ॻाल्हाइण वारो कोन्हे। अस्पताल में अगरि ॾिठो वञे दवाउनि जी खोट आहे। स्पेशलिस्ट जेके ख़ासि तौर ते जेके डॉक्टर आहिनि उहे कोन आहिनि त हिते जेके माण्हुनि सां जेके मसइला थियनि था अगरि कोई अस्पताल में एमरजेंसी सूरत हाल में उते वञे थो त उनजी बालकी करे उनखे जेको आहे त फौरी तौर ते जेको आहे तिबी इमदाद ॾिनी वञे। पर असांजी अस्पताल ख़ासि तौर ते जेको आहे हिन इलाइक़े में जंहिंमें शदादकोट कुबोसिद खान इवन गढ़ी खैरो कोट मक्सी जल मक्सी खां बि माण्हू जेको हिते ईंदा आहिनि डेली OPD हज़ारनि में जेका हिते रहंदी आहे। पर हिन अस्पताल में सहूलियतूं न हुजण जे करे हिन अस्पताल जो नालो रेफर अस्पताल रखियो वियो आहे। हितां खां माण्हुनि खे सिर्फ़ु लाड़काणे रेफर कयो वेंदो आहे। ऐं उन खां अलावा जेके हिते ॿिया मामलात आहिनि उन्हनि में बि जेको आहे चूंडियल नुमाइंदनि जी जेको आहे त अदम दिलचस्पी जे करे उन्हनि जी जेको आहे त ख़्यालु न करण जे करे आम जेको वोटर आहे शहरी आहे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिए पियो। हिते हक़ीक़त में अगरि ॾिठो वञे त हिन वक़्तु असांजो जेको तक आहे असांजो शहर आहे बग़ैर चूंडियल नुमाइंदनि जे हली रहियो आहे। जंहिंमें PS 14 जो जेको आहे त खटियल जेको आहे त MP असांजो मीर नादिर ख़ान मक्सी साहबु आहिनि ऐं उन खां अलावा जेको आहे त MNA ख़ुर्शीद अहमद जुड़ेजो साहबु आहिनि ऐं उहे हिन महिल स्क्रीन तां बिल्कुलु ग़ाइबु आहिनि। उन्हनि जा जेके नौकर ऐं मुंशी आहिनि उहे ई जेको आहे हिन सॼे मामलात खे जेको आहे डील कनि पिया उहे हलाइनि पिया। पर इहो मामिलो सुठो सवण कोन आहे। इहे चूंडियल नुमाइंदनि जे लाइ हिकिड़ो सुठो इंडिकेशन कोन आहे। ईंदड़ जेको वक़्तु आहे उन में जेको आहे त आम शहरनि वटि माण्हुनि वटि मीर नादिर ख़ान मक्सी खे वोट लाइ वञिणो आहे ख़ुर्शीद अहमद जुड़ेजो खे वञिणो आहे न की जेके हिननि जा मुंशी आहिनि जेके हिननि जा नौकर आहिनि उहे माण्हुनि वटि वोट वठणु कोन वेंदा। ऐं मीर नादिर ख़ान मक्सी जेका गुज़िरियल इलेक्शन आहे उन में त एतिरी बि नौबत अची वई जो राति जो माण्हुनि खां हिमायत वठण जे लाइ छो जो मुखालफ़त तमामु घणी हुई पीपल्स पार्टी जी माण्हू हिते जेको आहे कोई बि वोट ॾियण लाइ तयारु न हुयो। GDA जो उम्मीदवार मीर मुज़फ़र ख़ान बुरोई जेको आहे उनजी मज़बूत पोज़ीशन जे करे मीर नादिर ख़ान मक्सी एक्सक्लूसिव ॻाल्हि तव्हां सां शेयर कयां पियो कंहिंखे शायदि ख़बर न बि हुजे मोटरसाइकिल ते हेलमेट पाए बि माण्हुनि वटि जेको आहे त वोट ऐं हिमायत जे लाइ पहुतो हुयो। ऐं जेका वॾी गाॾियूं जेके हिन जी जेके आहिनि जेके अर्बन खां ऐं जेको आहे त लैंड क्रूज़र टाइप जेके V8 गाॾियूं जेके हिननि वटि बंगले ते बीठियूं आहिनि ऐं उन्हनि गाॾियुनि में सफ़र करणु जेको ॾाढो ॾुखियो थी पियो हुयो नंढी नंढी कारुनि में ऐं ख़ासि तौर ते मोटरसाइकिल ते जेको आहे हेलमेट पाए आम शहरनि वटि माण्हुनि वटि जेको आहे पहुची करे उन्हनि खां वोट वरितो हुयो। छा उहो मीर नादिर ख़ान मक्सी साहब खां वक़्तु विसरी वियो आहे? त इहो छाजे करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो जेको आहे त मामलात मुंशियुनि जे हवाले करण जे करे जेके नौकरनि जे हवाले करण जे करे इहे सभु मसइला पैदा थिया हुया। मीर नादिर ख़ान मक्सी तां ज़ाती तौर ते कंहिं माण्हू खे का रंजिश तकलीफ़ कोन आहे।
पर जेके इन जा कर्ता धर्ता आहिनि उन्हनि कर्ता धर्ताउनि जे करे जेके आम शहरनि खे जेका तकलीफ़ पहुचे थी, आम माण्हुनि खे जेका तकलीफ़ पहुचे थी, ऐं मीर नादिर ख़ान बख़्शी आम शहरनि जी तकलीफ़ ॿुधी करे उहो हल करण जे बजाए पंहिंजे नौकरनि ऐं मुंशियुनि जे मथां जेको वेसाह करे उन्हनि जे चवण ते जेको कमु कंदो आहे, उन जे करे आम शहरी उन खां नफ़रत कंदा आहिनि, उन खां कावड़ियल हूंदा आहिनि। सो ही जेके मामलात आहिनि, जेके हिते रसाकसी जेका हले पई चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी ऐं जेको आहे MP मीर नादिर ख़ान बख़्शी जे विच में, पर आम शहरी जेके भोगनि पिया ईंदड़ वक़्त में जेको आहे त ॿई जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि ॿिन्ही खे जेको आहे त इन जो जेको आहे त मुंहुं ॾिसणो पवंदो। ऐं आम शहरी हिनमहिल जेको आहे सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। 14-14 कलाक बिजली जी लोड शेडिंग आहे, कोई ॻाल्हाइण वारो कोन आहे। ऐं उन खां अलावा जेको शहर में जेके लावारसी वारी सूरत हाल आहे उन ते कोई ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन आहे। हिनमहिल ज़रई ज़मीनूं असांजूं जेके हज़ारे एकड़ ज़रई ज़मीनूं आसपास में आहिनि, जंहिंमें सिजावल, शदादकोट, कुबो सईद खान, कची पुल ऐं रबी पुल, इन इलाइक़े में हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन जेके गैराबाद आहिनि, उते ज़रई ज़मीन खे आबाद करण जे लाइ पाणी कोन पहुतो आहे। माण्हुनि जा बेजारा सड़ी विया आहिनि ऐं 3-3, 4-4 दफ़ा जेको उन्हनि ॿिज पोखिया आहिनि, टैंकरनि वसीले पाणी खणी वञी उते जेको आहे त देगड़नि में भरे छिनकार कंदा आहिनि। ऐं शर्म जोगी ॻाल्हि आहे, ॿुॾी मरण जी ॻाल्हि आहे त असांजा ताक़तवर MP MNA हुजनि पर असां वटि ज़रई पाणी कोन पहुचे। ज़रई पाणी छो नथो पहुचे, उनजे पोयां छा मनसूबाबंदी आहे, छा हिकमत अमली आहे, ऐं हज़ारे एकड़ जेका माण्हुनि जी ज़मीन ते गैराबाद कई वञे थी उनखे कहिड़े तरीक़े सां जेको आहे त मतिलबु अॻिते हली करे जेको आहे त केरु इन जी मालिकी कंदो, ऐं कीअं जेके हितां जा आबादगार जेके आहिनि, जेके ख़ानदानी जेके माण्हू हिते जेका आबादी कनि था ऐं ज़मीनदार आहिनि, उनखे कीअं लोधण जे लाइ हिकिड़ी जेको आहे त ख़तरनाक मनसूबाबंदी कई वञे थी। ईंदड़ वीडियो में तव्हां सां ज़रूरु उहा बि शेयर कंदुसि। ऐं तेसि ताईं जेको आहे त पंहिंजे मेज़बान माशूक़ अली खोसो खे इजाज़त ॾींदा, वॾी महिरबानी। मां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदो हलंदुमि त मुंहिंजो YouTube चैनल आहे माशूक़ खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे वधि खां वधि सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक़ अली खोसो, उनखे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो त अपडेट आहिनि जेके तव्हां ते पहुची सघनि। महिरबानी।